तो वॾी ॻाल्हि करे छॾी। चाकर खान छोकिरी जे चक्कर में एतिरो किरी सघे थो, मां कॾहिं इहो सोचियो बि न हो। मूंसां त इहा सोरठ ॻाल्हि कई त चाकर खान कोमल सां शादी करण जे चक्कर में आहे ऐं हुन जे ॻाल्हियुनि में अची ऐं सुणीअ खे इजाज़त ॾेई छॾी। सुणा, जंहिं छोकिरी खे वापसि करण जे लाइ असां अकबर खान जे माण्हुनि जा कंध कपे छॾिया, हुन छोरीअ जी हिकिड़ी ख़सीस मुस्कुराहट ते इन चाकर खान सभु कुझु कुर्बान करे छॾियो। जेकॾहिं चाकर खान ॿी शादी करे थो त पोइ? सुणा साईं, ॻाल्हि ॿी शादी जी नाहे ॻाल्हि इहा। ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजी इज़त ऐं गैरत जो सौदो करे चाकर खान खे ॿी शादी करण जी ईअं इजाज़त ॾेई छॾींदासीं? अक जी माखी आहे। जेकॾहिं चाकर खान इहो फ़ैसिलो करे चुको आहे त छा तूं उनखे इन फ़ैसिले तां हटाईंदे या तूं चाकर खान जे ख़िलाफ़ थी बीहंदे? मुंहिंजी जेकी बि चाकर खान सां वफ़ादारियूं हुयूं न, सो चाकर खान जे इज़त वक़ार ऐं मान मर्तबे सां हुयूं। पर जेकॾहिं इहो चाकर इन टोटे जेतिरी छोकिरीअ जे इश्क में अची फाथो आहे ऐं सभु कुझु पंहिंजे दाव ते लॻाए चुको आहे, त हिन ॻोठ में जेकॾहिं चाकर खान जो सभ खां वॾे में वॾो मुखालिफ़ हूंदो ऐं दुश्मन हूंदो न, उहो मां हूंदुसि। सुणा साईं, मां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।